अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम कुर्ब कचहरी सां गॾु चाचो बायो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। हिन सिंध धरतीअ जा अॼु उहे रंग खणी आया आहियूं जेके इनशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदा। हिन कुर्ब कचहरी में असां वटि सिंध जा बहितरीनु सुघड़ बि आयल आहिनि ऐं असां वटि फ़नकार बि मौजूदु आहे, बहितरीनु कलाकार आहे। त पहिरियों असां तारीफ़ कराईंदासीं उन सुघड़नि सां त मुंहिंजी भर में अहमद अली चांडियो वेठो आहे जेको पाण सिंध जो बहितरीनु सुघड़ आहे। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी साईं अचण जी कुर्ब कचहरी में। ऐं उनजी भरिसां जेको आहे सो दीदार अली भट्टी साहब मौजूदु आहे। असां हिनखे भलीकार चवंदा पंहिंजे प्रोग्राम में, पाण बहितरीनु सुघड़ आहे। ऐं उन सां गॾु जेको वेठो आहे अली नवाज़ लाशारी साहिबु, उहो पंहिंजो लंजवाणी साहिबु, अलाह हयाती ॾे परे पासे ॾियो। उहो अयाज़ अली लाशारी मौजूदु आहे। ऐं हिननि जी वॾियूं महिरबानियूं साईं तव्हां हिन प्रोग्राम में आयो। असांजा बहितरीनु सुघड़ आहिनि साईं अली नवाज़, वॾो मोतबर सुघड़ आहे साईं। हाणे असांजो जोक में जोक शरीफ़ में गॾु हुयासीं ऐं साईं बि कचहरियुनि में मौजूदु हुयो। त असां जेको आहे हिन पासे ॾे असां ॾे जेको आहे सो अला हयाती ॾेसि साईं तालिब हुसैन जेको आहे सो सावंद बहितरीनु फ़नकार आहे। साईं कंदोकोट मां कई आयो आहे, पाण फुकरा आहे। ऐं हुन पासे ॾे साईं मोहम्मद अली वेठो आहे हारमोनी ते। ऐं हिन पासे ॾे साईं इहे बि तालिब आहे, तालिब हुसैन मंगणहार अलाह साईं हिनखे हयाती ॾे, पाण बहितरीनु ढोलक नवाज़ आहे। जीअं त मां तव्हांखे स्टोरी ॿुधाईंदो हलां, इहा जेको हीउ तालिब हुसैन सावंत आहे, इन जो बि वालिद साहिबु जेको आहे बहितरीनु जेको आहे सो कलाकार आहे, फ़नकार आहे। ऐं हिन ढोलक नवाज़ जे नाले सां ई पंहिंजे पुट जो नालो रखियो आहे तालिब हुसैन। त हाणे अॼु ॿई तालिब अचानक असां वटि जेको आहे सो मिली विया आहिनि। इहा बि वॾी जेको आहे सो असां वटि नई ॻाल्हि थी वई। त असां जेको आहे जेके सुघड़ मौजूदु आहिनि, हीअ कुर्ब कचहरियूं सिंध में हमेशह दाइम ऐं क़ाइमु हुजनि। अलाह जेके सिंध में जेके ॾुख ॾुलापा आहिनि इहे अलाह ख़तमु कंदो। हीअ कुर्ब कचहरियूं, हीअ वण टिण, हीअ आबादियूं, हीअ शादो आबाद रहंदियूं। सभ खां पहिरियां असां जेको आहे अहमद अली चांडे साहिब ॾे हलंदासीं। त साईं असांखे कहिड़ी शइ ॿुधायो था? साईं हाणे जीअं तव्हां वण टिण जी ॻाल्हि कई, वाह वाह, शइ बि अहिड़ी थी वञे। सुभान अल्लाह। उस्ताद असांजे रबर फ़कीर मोहम्मद मलूक अब्बासी चयो आहे जी त वेही पंहिंजे वजूद में कयम जानी जा खोड़ा, वेही पंहिंजे वजूद में कयम जानी जा खोड़ा, त ही जेकी बि वण जहान में कुल अदब जी ओड़ा, के कच्चा वण कीमती के फटा छन कोढ़ा, अरे कड़ा बि जंजा कारा ता तू बुद्धि नथो बोड़ा। त तुंहिंजो मान मलूक चए था लॼू रखनि लोढ़ा, पोइ वञी कर वोड़ा त वण बि अथई वाहिर। पर वालीअ वाह वणनि में का आहे रमज़ रखी, मेवा झलियो मलूक चए पिया सान धक सखी, पोइ मंझां प्यार पखी था अॾनि घर अब्बासी चए। पर वालीअ वाह वणनि खे आहे हुस्न ॾिनो हुस्न ज़ादा हूर, तो असीं ॾे ॾिना आहिनि तन सदोरनि खे सूर, धक धूणा सिर सही ॿीहर कनि था बूर, मूंखे तंजा मलूक चए था पल पल पवन पूर, पाण न खाइनि पंहिंजो मेवो कॾहिं मूर, ओ झुरी थियनि झूर तब इज़ान ॾियनि आम खे। वॾी महिरबानी साईं। हे त उहे असांजा जेके सुघड़ आहिनि, हर शइ ते शाइरी तयारु आहे। इहो हूंदो आहे हिकिड़ो ख़ुदा दा सलाहियत जंहिंखे चइबो आहे अताई, अता थियल ख़ुदा जे तरफ़ां। माण्हू अताई खे जेको आहे चवंदा आहिनि त भई हीअ अताई आहे, हीअ त अता जेकी आहे ख़ुदा जे तरफ़ां हूंदी आहे। त उहे फ़नकारनि सुघड़नि कलाकारनि खे कंहिंजा आवाज़ भला, कंहिंजी शाइरी भली, कंहिंजो जेको आहे सो पंहिंजो पेश करणु जेको आहे शाइरी उहा भली, त इहा अता आहे ख़ुदा जी तरफ़ां। दीदार अली भट्टी असां वटि मौजूदु आहे। त दीदार साईं छा असांखे ॿुधाईंदो अॼु? हा, मुंहिंजा साईं कुर्ब कचहरी में कुर्बनि जूं ॻाल्हियूं थींदियूं। जीअं त सरकार लतीफ़ फरमायो आहे त तूं साहिब ज़ादो सुपरी आ निसोरो नौकर, बेहद करियां बंदगी हथ ॿधी हाज़ुर, शिन छॾींदुसि की न की दोस्त अवां जो दर, पोइ मूं तां मेर नज़र तूं पिरी लाइ मपांजी। मुंहिंजा साईं असांजे सिंध जो भलोड़ सुघड़ काज़ी बदर, उन काफ़ी बैत लिखिया आहिनि। पर हीअ जेको बैत आहे हिन जी सॼी सिट जेका हूंदी उहा अंग्रेज़ीअ में आख़िरी लफ़्ज़ जेके हूंदा उहे सॼी सिट सिंधीअ में आख़िरी लफ़्ज़ अंग्रेज़ी में। उहो चवे थो त दिलरुबा तोखे छा चवां जो तुंहिंजी आहे चीते जहिड़ी चेस्ट, दंद त तुंहिंजा मोतिन जहिड़ा, ॿियो वेतर हणी थो पेस्ट,
उत्तर ओलह ओभर ॻोल्हियुम वञी ॻोल्हियो मूं वेस्ट वाह। त कोई मुक़ाबिल कोन्हे तुंहिंजो बेशका तूं बेस्ट बेस्ट। ॾाढो आहियां मां अब सेठ वाह तॾहिं त दिल भर तुंहिंजे दर्शन लाइ ओ मूं झलियूं बीठो आहियां गेट मतां मुलाक़ात जी ॿी का दिल भर ॾिए डेट वाह। ओ हाणे एॾी कराए न लेट जो बदर बेकरार हुआ वाह से वाह 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 बदर से वाह। अयाज़ अली लाशारी साहब वेठो आहे पाण बदीन सां तालुक़ आहे साईं जो ऐं जेको आहे जी साईं छा असांखे ॿुधाईंदव तव्हां? साईं त ॻाल्हि इहा आहे त कचहरियूं असां वटि इलाही आहिनि ही सुगड़ जा इलाही रंग हूंदा आहिनि जी साईं पर असांजी सिंध धरती आहे प्रोग्राम बि असांजो अॼु धरती आहे ऐं ॻाल्हि कयां त कुझु सिंध धरती ते कोई शाइर ऐं चवां वाह से वाह असांजी सिंध खे शाइर ॿुधाए थो शल कवि क़ाइमु रखई जोभन जवानी सिंधड़ी पई वसई रहमत रबानी राज राणी सिंधड़ी ही मेला मल्हूं सिंधी असांजी सिंधी सखाफ़त में ॿिए दुनिया में इहो को हिसाब कोन्हे असांजी हर बनी जो नालो पंहिंजो डंड ढोरे जो नालो पंहिंजो छा आहे असांजी सिंध में जेतो हेठूं भेटूं भाणा दंग दड़ा बेगूं बनियूं ॿारहा बना छचूं छनूं डंडूं ढोरा जर थर झंगल घाटा घना पेयूं पनियूं झूपा झुगियूं छाजा छपर छाया छना घोट घोड़ा मोड़ मेदू दू बदू कई दर्शना साट सवड़ राज रसूं रब सियाणी सिंधड़ी असांजी सिंधी ॿोली में 52 अखर आहे ॿी ॿोली में इहो अखर ई कोन्हे इल्म सां उल्फत रखी आया खुताबी मंझ खुताब ॿिए ॻे सां 2 वजा तुंहिंजूं निशानियूं नायाब पिया पढ़नि पिरतमा उस्ताद आली जनाब हिते इल्म पुण हिते दौलत दीन दौलत दस्तियाब जिन घुरियो वध ॾिनई वाता वराणी सिंधड़ी पई वसई रहमत रबानी राज राणी सिंधड़ी जेतो ॿियो सिंध असांजी 5000 साल पुराणी आहे मोए दड़े जूं मूर्तूं सिका साकी सवां कोट गॾु काहू दड़ो बंबोर बिरामण छा चवां के वसी वीरान थिया के रहिया रवां दवां तुंहिंजा दाइम दौर सम्झी छे न पूरे पवां हिकु ख़ुदा खे ख़बर ॿियो पाण ॼाणी सिंधड़ी हिते घुमनि हाजन हज़ारे सिर फदाई सिर परोश सेत पारे पदरा न पालवान पास पोश शेर शहादत जो कदा जाम निकिरी जाम नोश केर कुंदर पिया कुॾनि ॼाण मारे मोक मोश मल उथिया मुछूं मोड़े माथी विगाणी सिंधड़ी पई वसई रहमत रब्बानी राज राणी सिंधड़ी शल कवि क़ाइम रखई जोबन जवानी सिंधड़ी वाह से वाह अयाज़ अली साईं लाशारी वाह जो नई शइ ॿुधाई ऐं हाजन फ़कीर टालपुर जी वाह से वाह 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 प्यूरिटेशन जो शाइर वाह वाह आहे जबरदस्त जी से अली नवाज असां लंकानी में शायर अर्ज है जी तो अगर हुसैन शहीद ना होता अगर हुसैन शहीद ना होता तो आज घर घर यजीज होता नबी की सुन्नत आया ना होती खुदा के घर में अजान ना होती बशर के चेहरे पे जंग होता इंसानियत का रंग और होता हुसैन वो इनकलाब लाया बका का ऐसा किताब लाया जिसका उन्वान शहादत है हुसैन जिंदा ता कयामत है हुसैन जिंदा ता कयामत है शक्ति शहादत जी मिड़ोई मल्हार ज़रूर ना है यजीज़ खे ए इश्क जो आसार ओ कुसण जो करार असल इमामन से शक्ति शहादत जी निसोरो ई नाज और रिंद परूड़ीन राज कजियो करबला वाह 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 अल्लाह से लतीफ़ सरकार जा बैत हिकिड़ो उर्दू में साईं पढ़ियो सुर केदारे मां माशाअल्लाह साईं वॾी महिरबानी साईं साईं हाणे फनकार वेठो आहे असां मौजूदु बहितरीनु पाण जेको आहे सो साईं जो वालिद साहब भी फनकार रहियो आहे साईं जेको आहे सो तालिब हुसैन पान सावंत जेको आहे ज़बरदस्त फनकार आहे हाणे साईं असां कहिड़ी शइ ॿुधायो था तव्हां जी साईं मुंहिंजो वालिद साहब फ़कीर अली हसन सावंत अली हसन सावंत साईं बहितरीनु फनकार ज़िला भुटकी जी उन्हीं जी काफ़ी ॿुधायां थो सूफ़ी काफ़ी जहिड़ी मोहबत वारी कचहरी आहे अहिड़ी मोहबत वारी सूफ़ी कचहरी जी साईं तुझो इस्म अजीब अजीम उतों तुझो इस्म अवेर सवेर चुमा तू जहि रंग में रही राज़ी पिरी हर रंग ढंग ऐं मां भेर चुमा हो तुझे दरता जे के झोल भरण से सवाली
जुमा से खैर चुमा अलियसन जो ही अकीदो पको जिथे पेर दी से पेर चुमा ओ सुञाणी दुसे सजन पंहिंजो मुझे भल जा हज़ारन में अला सुञाणी दुसे सजन पंहिंजो ओ मुझे भल जा हज़ारन में ओ पिरी पत्थरो पर खाए सजन पत्थरो पर खाए ओ चिट्टो जी चंड तारन में अला सुञाणी दुसे सजन पंहिंजो ओ मुझे भल जा हज़ारन में अला सुञाणी दुसे सजन पंहिंजो वठी अलहमद खां प्यारा ओ भले वना सिताई पढ़ो वठी अलहमद खां प्यारा वठी अलहमद खां प्यारा ओ भले वना सिताई पढ़ो निरालो शान मदनिया जो निरालो शान आका जो आहे टिहनी सिपारन में ओ सुञाणी दुसे मुझे भल जा हज़ारन में ओ पिरी पत्थरो पर खाए चिट्टो जी चंड तारन में अला सुञाणी दुसे सजन पंहिंजो मुझे भल जा हज़ारन में अला सुञाणी दुसे सजन पंहिंजो हज़ारे अणा ॾिठा आशिक आहिनि अवे सकरनी जा हज़ारे अणा ॾिठा आशिक हज़ारे अणा ॾिठा आशिक आहिनि अवे सकरनी जा असांजो बिना लगन जे उन्हनि आशिकन वेचारन में ओ सुञाणी दुसे सजन पंहिंजो मुझे भल जा हज़ारन में अला सुञाणी दुसे सजन पंहिंजो हबीबन जे हथन में आ ओ मुझी तकदीर जो तारो हबीबन जे हथन में आ हबीबन जे हथन में आ मुझी तकदीर जो तारो चवन शलजी अलियसन चवन शलजी अलियसन असांजो सावदन सारन में ओ सुञाणी सजन पंहिंजो मुझे भल जा हज़ारन में अला सुञाणी दुसे सजन
त साईं कलाम त तमामु बहितरीनु ॿुधाई हे तव्हांजे वालिद साहिब जी शाइरी हुई बाबा मुंहिंजे बाबा हा न त हाणे ब्रेक जो टाइम थियो आहे वठूं था हिकिड़ी ब्रेक उन खां पोइ वरी फनकार सदा मौजूदु आहिनि सुघड़ मौजूदु आहिनि वठूं था हिकिड़ी ब्रेक वॾी महिरबानी साईं ब्रेक को वापसि अची वियासीं असां वटि फनकार मौजूदु आहिनि बहितरीनु फनकार हेॾो जेको आहे सो फनकार त हिकिड़ो आहे पर सुघड़ असां वटि बहितरीनु मौजूदु आहिनि ऐं 4 सुघड़ हिन घुमिरे असांजो मचो भरियल आहे सम्झो कुर्ब कचहरी बाक़ाइदे साईं अली नवाज़ ख़ुशि हुजो सलामत हुजो गर्मी अहिड़ी जेको आहे सो पंहिंजो अहमद अली ख़ान गर्मी ॾाढी जेको आहे थी वई आहे वरी 2-3 ॾींहंनि खां इहो बरसाति जे करे मौसम जो अहिड़ी त गर्मी कराची में न हुजणु खपे हा साईं मौसम जे हिसाब सां या जेको आहे पर गर्मी मालिक राज़ आहे असुल में पिछाड़ी जा हाणे जेके गुआ आहिनि न हा हा आख़िरी हाणे 9 महीने 10 महीनों हले बसि इहा आख़िरी न ॾोहायूं न सवा बाहियूं असीं ॾींहं ॾिठे जा ख़्वाब आहियूं जे अखियूं बंदि करी त कंडा ई कंडा जे अखियूं खोली त गुलाब आहियूं जे न पढ़ी त कोरा कागज़ जे न पढ़ी त कोरा कागज़ जे पढ़ी त केतिरा ई किताब आहियूं बस उस्ताद कयूं था अवां जी गुलामी न त असीं बि वॾा नवाब आहियूं न त असीं बि वॾा नवाब आहियूं अरे छो त ही कुर्ब कचहरी ओताकू असांजो आबाद रहनि सिंध में सदा आबाद हुजनि उस्ताद असांजे चयो आहे त ओताक वञ उन्हनि जे जेके आकिल चवनी ईंदो कर ओताक वञ उन्हनि जे जेके आकिल चवनी ईंदो कर ॾोर गुज़ार ॾाहप वारी ॾिठ पिरोली ॾींदो कर वाह मणे मिसरियूं मलूक चए तूं वटन खणी वेंदो कर वेराए ॾिज संगत में हिकु नेकी पाण सां नींदो कर पोइ थधो घणो थींदो कर त ओतिन तोखे अदब सां पर ओताक वञ उन्हनि जे जेके अदब सां कनी आजा सूर सुणाए तन सजणनि खे हाल अहवाल ॾिजां गॾु वेही तन ग़रीबनि सां तूं सेके टुकर खाइजां वाह उन्हनि जी त अहमद चए ॿाहिरि बाप न कजां बाक़ी बेवकूफ़नि खां बचजां मत चरियो चवनी चांडियो चए वाह वाह अहमद अली ख़ान महिरबानी सही वॾी महिरबानी ॾाढी ज़बरदस्त साईं दीदार अली भट्टी साहिब बि वञो बाक़ाइदे मुछ खे वटि थो ॾिए पियो त भाउ असां बि तोड़े था अचूं हाणे असांखे जेका माइक तव्हां ॾिनी आहे हा न सही जी जी दीदार फ़कीर मस्ती में आहे जी साईं जी जी हो वाह जी साईं मुंहिंजा साईं ॻाल्हि आहे कुर्ब कचहरी हा हा त कुर्बन जी मोहबत जूं ॻाल्हियूं पियूं हलनि वाह त सिधो पंधा सूरत जो तूं कयूं वेठो कर सिधो पंध सूरत जो तूं कयूं वेठो कर चओ त मां हिन जो ही मुंहिंजो आहे दिल बर अल इंसान सिरी व अन्ना सिरहू आ पाण चयो परवर पोइ जंहिंखे ॻोल्हे थो दर दर थो दिलि में वसई दीदार दीदार वाह दीदार साईं भञ पिरोली तन जी ओजन जी डिंगी डोर ॾियण मंझां ज़ात सिफ़ात जे से कनि पिया गोप गंढिण अथई मुल्क दिलनि जो मोकिरो जीअं अर्श ज़मी आसण कसरत हिकिड़ी कुंड में आ वेचारी वाहण तंहिंजो बि वहदा नियत वकोड़े नियो ॼाण ॼमण पोइ हस्ती होॾ हुअण तूं छॾे ॾे छतो चवई पर छॾे की न छतो चवे जो आ सभु के सिर कुलाह वक्त के कसरत में और ये नई कम निगाह त लखे नाला थस लोक में ऐं रुख किरोड़े राह खुद परस्ती ख्याल जी तूं सालिक फोल सलाह त कीअं इबरत मंझ अलाह अची पाण छुपायो आहे पंहिंजो पाण छुपाए पंहिंजो वेठो करे वस वफ़ी अनफुसकुम अफला तुब सिरून पाण मझारो पस वाहिद ॾिनो आहे वेझड़ो तोखे न दही मंझ तरस इल्म अकुल उनजो आ सारा सैर सरस पोइ ॾेहनीअ में डस ओ तोखे हादी हथी को ॾिनो भला तोखे हादी हथी को ॾिनो तंहिंखे पसजे कहिड़ी पर हलनि न हथ हबीब ॾे तूं दस्त गुझा के धर गौर तलब शेरा सही वाह वाह त हलनि न हथ हबीब ॾे तूं दस्त गुझा के धर ॿियो पेरे पंध न कजे ऐं कुझु कजे उने मंझ अंदरि ॿियो ज़ाहिर ज़बां न चुरे कर मख़फ़ी ॻाल्हि मगर पोइ ऐन करे ऐतबार जा कर पाकाइज़ी पर सिर ॾे त सिर मिलई
थई न सिररी सौदो सर जन्नत छतो नाम नज़र तोखे आयो कहिड़े उज़वी। वाह से वाह से वाह वाह वाह, तमामु भली शइ। अहिड़ी शइ ॻुझ जी ॿुधाए जेके फ़ुक़राहनि जा जेके राज़ आहिनि उहे लिकियल आहिनि साईं अंदर में। हा आहे सुभान अल्लाह, उन राज़नि खे केरु सम्झे पाण ई फ़ुक़रा थी वञे। त असां वटि जेको आहे सो नौजवान शाइर वेठो आहे अयाज़ अली लाचारी साहिबु, साईं कहिड़ी शइ असांखे कचारी जाए ते लई लंघनि हिन कचारी हुसन ते छॾी आहे, ॻाल्हाऊं हुसन जी करां पियो। शाइर ॿुधाए थो अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं, कॾहिं मोहण कॾहिं मुरकण कॾहिं मारा ख़ुदा जो सोहूं। शाह साहिब चयो त कॾहिं ताकियूं ॾिन कॾहिं खुलिया दर दोस्त जा, कॾहिं अचां अचण न लहां कॾहिं कोठो पिया नीन, कॾहिं सिकां सॾके कॾहिं ॻुझांदर ॻरीन। अहिड़ा ई आहिनि सॼण मुंहिंजा सिपरी। आशिक़ वक़्तु की थो गुज़रे चए थो गुणनि जी ॻाल्हि ॻाईंदे पलो पंध पाईंदे विस वारी वसाईंदे दर पेश दाहींदे सुबुह सांझी सताईंदे सॼण खे साल थिया सारा ख़ुदा जो सोहूं। अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं। पोइ चए थो ॿियो छा आहे, चए थो विखू वारनि जी वारे लोॾियो थो ॿांह थो ॿारे, जॾहिं सूरत खे सिंगारे मुश्ताक थो मारे, रत जी रांदि थो कारे घटियूं घटि घेड़ घारा ख़ुदा जो सोहूं। अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं। पोइ चए थो नथा झलकार पुण झलजनि, नथा पैनार खां ई पलजनि, नथा अखर अॻियां हलजनि, नथा सूर पुण ई सलजनि, रोई रत में नेण पिया मलजनि, वायां थो नींहं में नारा ख़ुदा जो सोहूं। अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं। चतूं चूचूं लवनि लाथूं सुईम बाग़नि अंदरि बातूं, बाग़ रौनक कई पखियुनि ॿोलियूं कयूं आशिक़ तोखे वणी। चए थो न चतूं चूचूं लवनि लाथूं सुईम बाग़नि अंदरि बातूं, ॾिसी बादल में बरसातूं किरी पियूं कल्ब मथे कातियूं, अञा त अखियूं आतियूं ॻणतनि ॻुझ ॻारा ख़ुदा जो सोहूं। अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं। रहन गमाज़ से गाज़ी न दिलदार दम साज़ी, अॻे न को अर्ज़ आज़ी अॻे न को अर्ज़ आज़ी, कीना थिन कल्ब में काज़ी। उन्हनि खे काज़ी कोन ॿुधायो थी आशिक़ एतिरा असांजे लाइ पिया मरनि। कीना थिन कल्ब में काज़ी, पुकाईंदे रहिया पाज़ी वसल जे कारण वेचारा ख़ुदा जो सोहूं। अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं। आजन हार जाए हुसन जा हुल फुलस्तान में फुलारा फुल, दुनिया में बाग़ आहिनि रौनकूं आहिनि, फुलस्तान आहे चमन आहे फुलवाड़ आहे कश्मीर आहे। आजन हार जाए हुसन जा हुल फुलस्तान में फुलारा फुल, सजण गुलाबी गुल असां ते बाग़ जा बुलबुल, गुलनि ख़ातिर कंडनि जा कुल सहूं ॿिया जा हज़ारा ख़ुदा जो सोहूं। अजब आहिनि अजीबनि जा आंगल आरा ख़ुदा जो सोहूं। वरी वाह से वाह, वाह जी शइ ॿुधाई, तमामु ज़बरदस्त शइ ई शइ आहे जेको आहे सही। हिन जी अदायगी जेकी साईं जी आहे न साईं अयाज़ जी तमामु ज़बरदस्त ऐं वॾी स्पीच वारी, वरी लफ़्ज़ सां वरी ओड़ो माना उन में का जेको आहे अञा त साईं नौजवान आहे, माशाअल्लाह वधंदा माशाअल्लाह। साईं अली नवाज़ तव्हांखे वरी पंहिंजो नज़रो जा ॿुधायो या वरी फनकार ॿुधो त पोइ तव्हांखे ॿुधूं। हाँ जी असां वटि फनकार उर्से में सामंद मौजूदु आहे। जी साईं। मुखे प्यार जे नशे जो आदि सजण बणाए, ओ मता हथ कढी वो सोहणा इन हालत हेराए, ॾई प्यार करी धार चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां, राज ॾींदे प्यार चरियो कीअं न थिया मां, ओ चरियो कीअं न थिया मां। मुखे प्यार जे नशे जो आदि सजण बणाए, मता हथ कढी ओ राणा इन हालत हेराए, मता हथ कढी वो सोहणा इन हालत हेराए, ॾई प्यार करी धार चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां। खालीअ ते हथड़ो लाए छिके सीने सां लगाए, मुझे ई मिठा वारनि में आंगरियूं फेराए, खालीअ ते हथड़ो लाए छिके सीने सां लगाए, मुझे ई मिठा वारनि में आंगरियूं फेराए, बाहों जे कंदे हार चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां, राज ॾींदे प्यार चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां। मुखे प्यार जे नशे जो आदि सजण बणाए, मता हथ कढी वो सोहणा इन हालत हेराए, ॾई प्यार करी धार चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां, चरियो कीअं न थिया मां।
तुझा आसार चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां हे राज ॾींदे प्यार चरियो कीअं न थिया मां 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 सैफल मां सट लवाया सोनल जो रंग लवाया घणे प्यार खां तो भव थे ॾाढो मडनल आया सैफल मां सट लवाया सोनल जो रंग लवाया घणे प्यार खां तो भव थे ॾाढो मडनल आया घणे प्यार खां तो भव थे ॾाढो मडनल आया महर तू भी नी आज़ार चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां फिर तू भी नी आज़ार चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां मूंखे प्यार जे नशे जो आदि सजण बणाए मतां हथ कढी वो सोहणा इन हाल ते हेराए मतां हथ कढी वो राणा इन हाल ते हेराए प्यार करी धार चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां हे ॾाज ॾींदे प्यार चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां चरियो कीअं न थिया मां अल्लाह ज़बरदस्त तमामु भलो वठूं था हिकिड़ी ब्रेक खां पोइ अचूं था असां वटि माण्हू मौजूदु आहिनि कुर्ब कचहरी में त वठो ब्रेक वॾी महिरबानी असां ब्रेक खां मोटी आयासीं असां वटि जेको आहे शाइर सुघड़ मौजूदु आहिनि हिन पासे फनकार बि मौजूदु आहे त हाणे असां शुरूआत अली नवाज़ लंजवाणी साहिब खां कंदासीं छो जो इहो पहिरीं ब्रेक में रहिजी वियो हो माशाअल्लाह। जी साईं माड़ी चढ़ी ॾिठाम झूपा झांगी अड़न हाय वाह 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 अरे वाह हिकु अगई सोना वेतर मींहुं उठाम वो कहिड़ा ॾो कयाम जो मारू थर आऊं बंद में वाह लतीफ़ वाह वाह साईं तुंहिंजी ॿोली झण पियन झंगल रहन या ग़रीबाणी गत शीशा लाल गुलाब जा पी न विञाईंदसि पत ओ कर सोमरा सुपत त मिला मारूड़न हाय 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 झण पियन झंगल रहन मुंहिंजा मारू चारीन माल उथियो रोज़ रसूल खे उ सांगी कन सवाल ओ अहिड़ा जनी हाल से की विसरन सुमरा सिके सा संगार लाइ सोन बाया थी सप सिके सा संगार लाइ सोन बाया थी सप ओ हमीराणे हथ सी तन ते चढ़े तप लोडे लस्सी लप पिया शल पवारन सी मुद्द मींह जी लगी पिया हिकिड़ो बैत जेकॾहिं इजाज़त हुजे त मुद्द मिड़ो ई मींह जी मुद्द मिड़ो ई मींह जी जे वसी त वस ओ खटरन खेटा छॾिया जे मिड़ियूं थे मस ओ गाबा मथे घस ॾुख न ॾिसंदा ॾुबरा हाय वाह वाह ॾुख न ॾिसंदा साईं असां वटि अहमद अली साईं वेठो आहे हा साईं। साईं अहमद अली छा ॿुधाईंदव असांखे हा साईं हितां ई जिथां फ़क़ीर छॾियो फ़क़ीर आहे छॾियो अली नवाज़ मज़ा मारूड़न सी आहिनि झंगन में जेहा हाय हाय सुभान मज़ा मारूड़न सी आहिनि झंगन में जेहा अहिड़ा उमिरि अव्हां जे हित कोटन में केहा हाय हाय झूपा झांगियड़नि जा बेशक। पसंद मूं पेहा पेहा। वाह पटे चढ़िया पहवारन मिठा से मेहा वाह। तो सांगिन सनेहा मुकारात मलू अल्लाह अल्लाह वाह 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 पटन पास पहवार वाह प्या मारू ठाहिन मड वाह अग नकन आगराई न ताणन कंहिंसां तड तड। मिठा बोल मलूक चए था हूंद चिकाइन हड पोइ सरहा सांगिन सॾ ॿुधी कीअं ॿोड़ी थी हाय हाय। ॿुधी कीअं ॿोड़ी थी वाह 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 साईं वाह वाह साईं वाह साईं हिन महिल जेको आहे दीदार साईं वेठो आहे
जी साईं दीदार छा ॿुधाईंदव? मुंहिंजा साईं ओ कंहिं फ़क़ीर चयो आहे त चुगदे चुगदे तितर फाथा अखे तूं कीअं फाथूं वया अखे सेव जो धुम धुमा लाती त साॾा बि रूह न रहिया। सो अर्ज़ा मुंहिंजा साईं त जॾहिं मारूईअ खे उमर बादशाह कैद में अची रखियो, मारूईअ खे हज़ारे क़िस्मनि जूं तरह तरह आशूं कयाई, पर ही गैरतमंद गयूर सिंध जाई उनजी का बि आश क़बूल न कयईं। ईअं चवेसि पई त असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। छो त सरकार लतीफ़ फरमायो त अञा ईअं चवेसि पई त इहे न मारुनि रीत जो सेण मटाइनि सोन ते अची उमर कोट में कंजस कान कुरीत पखन जी प्रीत माड़िन सी न मटियां। चएसि पई त असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। अदावात मौतूं चङियूं करके वायूं असीं कॾहिं न मारुनि जूं लोयूं लॼायूं। इहे पार ॿियनि जा थी कर न कटायूं, इहे पार ॿियनि जा थई तूं कर न कटायूं। जो ईअं न कंदियूं आहिनि थरी थर ॼायूं, तूं लकब ला न अहिड़ा जो असीं अहिड़ा न आहियूं। असीं सिंध जायूं और न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। सरकार अञा बि चएसि पई त असीं लुलुर पहिरूं पटे रोज़ खाऊं। सरकार लतीफ़ फरमायो त आणीन ऐं चाढ़ीन ॾुथ ॾिहाड़ी सूमरा सथा कयो सैयद चए पिया साओ सुका ईन मंझा लंब लतीफ़ चवे चावर जो चाढ़ीन ओ तुंहिंजा पुला न पाड़ीन उमर आराड़िन। चएसि पई त असीं लुलुर पहिरूं पटे रोज़ खाऊं सुगदासी असां लाइ आहे किरंग साऊं। कॾहिं लप लसीअ ते गुज़ारो कंदा हूं हे लटा सादा सीधा करे पट पायूं। पोइ असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। चएसि पई त असुल खेत जी मात आय हाय अमानत अमानत में घुरजई करण की न ख़यानत मुंहिंजी मीर मदनी अची खणंदो ज़मानत। पोइ महशर में मुठा वेंदियूं मारे तो मायूं असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। सरकार चएसि पई त उमर हिकु ॾींहुं वेंदई दुनिया हे फना थी। उमर हिकु ॾींहुं वेंदई दुनिया हे फना थी हे वेंदी बनी जा बना थी कई माया ते एॾी अजाई अना थी हितां जूं लज़तियूं फिका हे गना थी कर ख़ौफ़ रब जो त थींदई भलायूं। पोइ असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। अचानक हिते जे विझे मारे मारी सरकार लतीफ़ फरमायो त जय वाझाईंदे वतुन खे आऊं हित मुयास तो गोर मोजी सूमरा कज पवारन पास। पोइ ॾिजां ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़िन वास पोइ मुयाई जियास जे वञे मड़ मल्ही रड़े। चएसि पई त अचानक हिते जे विझे मारे मारी मथां मुंहिंजे विझ जाए वतुन जी पोइ वारी हे लोईथम लिंगन ते कफन लाइ संवारी ॾिजां कथी कफनी वञा शाल पायूं असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं। सरकार आख़िरी बैत में चएसि पई त उमर पोइ घुराया हा साॻी सबा जा उमर पोइ घुराया हा साॻी सबा जा वापसि कयाई मारी हथे ॾेई ॾाजा होॾो खेत खे खोट मन में हुई काजा। पोइ मारी घिड़ी मच में ॿारियूं बाहि साजा ओ भटी दीदार लिकंदियूं न आहिनि सटायूं। पोइ असीं सिंध जायूं न गैरत खपायूं ऐं न की सोन ते सेण मूरा मटायूं न की सोन ते सेण मूरा मटायूं। कमाल करे छॾियो था माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं कुर्ब कचहरी में साईं आया सही तव्हांखे पोइ ॿुधूं था असां वरी प्रोग्राम में तव्हां भली आहियो कुर्ब करे हिन कुर्ब कचहरी में। आख़िरी असांजी मोकिलाणी आहे सगत खां वरी ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं पर असां वटि फ़नकार मौजूदु आहे आख़िर में हिनखे ॿुधूं था ऐं प्रोग्राम असांजो हिते ई मोकिलाणी आहे सही छा असांखे आख़िर में ॿुधाईंदव?
सही भी मुझे एल्बम जो गीत है जी शायर मीरन बुले साहब जो जी साईं। इंशाल्लाह कुर्ब वारी कचहरी के जी। जरूर पसंद ईंदो। एनो न हुयो अरमान प्री हो तोणे दिल पर मुखे धार कई हो धक मौत बराबर तॾहिं लॻो जॾहिं मौज रखी बसां प्यार कई ओ जियां वार कयो मौला मरहबत इएं दिल खे अधो वध यार कई ओ हिकु टुकर अलीअ सनहाव हेठां बाक़ी ॿियो टुकरो गुमगार कई शाबस थी सोहणा इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई शाबस थी सजणा इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई मुंहिंजे हैफ़ हाकिम विसारे छॾियो अथई ॾे पंहिंजे दर जो नौकर धिकारे छॾियो अथई मुंहिंजे हैफ़ हाकिम विसारे छॾियो अथई ॾे पंहिंजे दर जो नौकर धिकारे छॾियो अथई शाबस थी सोहणा इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई शाबस थी पकड़ावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई दुख पो न थे हाजे राणा सिंहा हो पेरा डोह को कसूर मुझो सिंहा दुख पो न थे हाजे राणा सिंहा शाबस थी पकड़ावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई शाबस थी सोहणावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई हुजे हैफ़ हाकिम विसारे छॾियो अथई ॾे पंहिंजे दर जो नौकर धिकारे छॾियो अथई शाबस थी पकड़ावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई शाबस थी सोहणावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई तोते हद का वधीक वेसा हो तोते ओ मिठा माण्हू मुंहिंजो हुयो साहो तोते हद का वधीक वेसा हो तोते शाबस थी सनड़ावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई शाबस थी सोहणावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई मुंहिंजे हैफ़ हाकिम विसारे छॾियो अथई पंहिंजे दर जो नौकर धिकारे छॾियो अथई शाबस थी सोहणावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई शाबस थी सनड़ावो इन दिल पलण सां इंसाफ़ क्यों थई छिनण ठीक ना है बोलो तो जो नौकर ही गरीब आहे
शाबस थी सोहणाओ इन दिल पलण सां इन साफ़ क्यों थई शाबस थी पगड़ावो इन दिल पलण सां इन साफ़ क्यों थई मुझे हैफ हाकिम विसारे छॾियो थई वो पंहिंजे दर जो नौकर धिकारे छॾियो थई मुझे हैफ हाकिम विसारे छॾियो थई पंहिंजे दर जो नौकर धिकारे छॾियो थई शाबस थी सोहणाओ इन दिल पलण सां इन साफ़ क्यों थई शाबस थी सनड़ाओ इन दिल पलण सां इन साफ़ क्यों थई